जामशोर भसां ॻोठ यूसुफ खुसो जे रहवासियुनि दिलबर ऐं ॿियनि औरतुनि मासूम ॿारनि समेत हथनि में क़ुरान ऐं पंफलेट खणी जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते दाहिंदे ॻोठाणनि चयो त 5 डिसंबर 2019 ते संदन ॿिनि नौजवान मोहम्मद उर्स चांडे ऐं हाकिम चांडे खे जामशोरो पुलिस चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो। हुननि इल्ज़ाम हयो त पुलिस हिक नौजवान खे आज़ादु करण लाइ रिश्वत न ॾियण ते उनखे तशदुद जो निशानो बणाए मारे छॾियो। हुननि मुतालबो कयो त मुलविस पुलिस एहलकार निसार शाह ऐं सां मुलविस ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शान इंसाफ़ कयो वञे। ओॾां SHO निसार शाह राब्तो करण ते ॿुधायो त हुननि माण्हू मारियो आहे ऐं न ई कंहिंखां पैसा घुरिया आहिनि। धाबे जे होतखान कलमती शॉपिंग सेंटर में नामालूम चोर 3 दुकान जा शटर तोड़े 1 लख खां मथे रोक रक़म खणी विया। वाक़े बाद धाबे जी पुलिस पहुची करे जांच शुरू कई, जॾहिं चोरी जी वारदात खां पोइ शहर में ख़ौफ़ वारो माहौल पैदा थियो। चोर ख़ालिद मेडिकल स्टोर, अशोक करियाना स्टोर ऐं डेंटल मेडिकल जा ताला तोड़े रोक रक़म ऐं सामान बुहारे विया। पुलिस मूजिबि जांच जारी आहे। जल्द चोरनि खे हथीको करे चोरी वापसि कराई वेंदी। चेलार रायचंद्र राठौड़ लाइब्रेरी में सुकार फाउंडेशन ऐं कंसर्न वर्ल्ड वाइड पारां तकरीब कोठाई वई। तकरीब में यूनियन काउंसिल सतह ते आफ़तनि खां बचाव लाइ कमेटी जो क़याम रखियो वियो। तकरीब में सुकार फाउंडेशन जे नुमाइंदनि शबीना राहू, नासरा राणा, वली नुहाणी, STP जनरल सेक्रेटरी मुश्ताक आसमानी, डॉक्टर सरुण कुमार ऐं ॿियनि शिरकत कई। कमेटी में सुकार फाउंडेशन जे नुमाइंदनि ॿुधायो त कुदरती आफ़तनि खां बचाव लाइ कमेटीअ जी तरबियत पिणु कई वेंदी। कोटड़जी में डॉक्टर माजिद खां फुर थियण वारे वाक़े ख़िलाफ़ डॉक्टरनि पारां सरकारी अस्पताल जो OPD जो बाइकाट कयो वियो। इन मौक़े ते डॉक्टरनि ऐं अमले अस्पताल में कमु छॾे हड़ताल करे मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणो हो त डॉक्टर खां फुर वारे वाक़े खे 3 ॾींहं थी विया आहिनि, पर पुलिस कख भञी मिड़ो न कयो आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराई वञे। कुंभ थाणे जे SHO, SSP ऐं IG साहब खे गुज़ारिश था कयूं त डॉक्टर माजिद साहब सां इंसाफ़ कयो वञे ऐं हुन खां फुरियल गाॾी ऐं आइकॉन मोबाइल वापसि कराई वञे। खैरपुर मेडिकल कॉलेज जे मुलाज़िमनि पारां पघारूं जारी न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि मुलाज़िमनि जो चवणो हो त कॉलेज इंतिज़ामिया पारां उन्हनि जूं पघारूं जारी नथियूं कयूं वञनि, जंहिं करे सदन बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते उन्हनि जूं पघारूं जारी करे खेनि परेशानी खां बचायो वञे। हैदराबाद शहर में थधि ऐं महांगाई सबबि बाज़ारूं वीरान थी वियूं। थधि सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। ऑफिसुनि स्कूलनि तोड़े कारोबारी इदारनि में माण्हुनि जी हाज़िरी तमामु घटि रही। पेट्रोल ऐं CNG जी खोट ऐं क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ पैदा थियल महांगाई सबबि माण्हुनि बाज़ारुनि जो रुख़ करणु छॾे ॾिनो, जंहिं करे शहर जा सभई कारोबारी मर्कज़ ऐं बाज़ारी वीरान थी विया आहिनि। शहर जो कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।